कराची के इलाके गुलशन हदीद में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते घरू तकरार खूनी रुख इख्तियार करे वियो। पुलिस मूजिब एक औरत पंहिंजे वॾे पुट सां गॾिजी मुबैना तौर मुड़स खे हथोड़ा हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद इलाके में ख़ौफ़ ऐं हैरत पखिड़िजी वई, जॾहिं त पुलिस फौरी कार्रवाई कंदे जवाबदार औरत कुबरा ऐं संदसि पुट सलाहुद्दीन के गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब वाक़ियो गुलशन हदीद फेज़ 2 जे L5 मार्केट भरिसां घर नंबर A566 में पेश आयो, जिते 55 वरनि जो अनवर ख़ान पंहिंजी ज़ाल ऐं 5 ॿारनि सां गॾु रहंदो हो। जांच दौरान साम्हूं आयल इब्तिदाई तफ़सीलुनि मूजिब मक़तूल अनवर घर अंदरि छित वारो पखो साफ़ करण लाइ स्टूल ते चढ़ियो, जितां हू हेठि किरी पियो। उन खां पोइ अनवर कावड़ में अची हथोड़ो खणी घर भातियुनि सां झेड़ो करण लॻो। पुलिस बयान मूजिब उन ई दौरान पुट सलाहुद्दीन पीउ खां हथोड़ो खसे वरितो ऐं मां कुबरा सां गॾिजी अनवर ख़ान ते हमिलो कयो। मथे में हथोड़े जा लगातार धक लॻण सबबि अनवर ख़ान सख़्त ज़ख़्मी थी मौके ते ई फौत थी वियो। वाक़े बाद लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त सरकार जी मुदियत में स्टील टाउन पुलिस थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक पुछा जारी आहे, जॾहिं त वाक़े जी हर रुख़ खां जांच कई पई वञे त जीअं असुल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि।